नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सीता रोड में ख़बर ॾींदा हलूं त सीता रोड में 4 तलाउ वटि प्यारो शाह खे ओचितो खंडु लॻी वियो आहे। हिन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे सीता रोड में अवामी न्यूज़ जो रिपोर्टर वहीद अली अब्बासी। जी बिल्कुल, अवां खे ॿुधाईंदा हलूं, सीता रोड में 4 तलाउ वटि प्यारो शाह खे ओचितो खंडु लॻी वियो। कई फ़सुल पाणी हेठि इरीगेशन जे अमले सां राब्तो थियण ते खेनि हिननि ॿुधायो त शाख खे ओचितो खंडु लॻो आहे, जेको खंडु तक़रीबन 7 खां 8 फुट हुयो। जॾहिं त वक़्त ते इरीगेशन अमलो मौक़े ते ई पहुची हारियुनि साण गॾु अधु कलाक अंदरि खंड खे कवर करे ऐं ज़ाब्तो आंदो वियो आहे। जी मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।